मरीज़ ॿारनि जे अस्पताल पहुचण ते अस्पताल में बेड्स जी खोट बरक़रार आहे ऐं गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। ॿिए पासे ख़ैरपुर पुलिस सिक्योरिटी मुलाज़िम खे मुबैना तौर खंबे गुम करे छॾियो। संदसि पीरसन वालिद तरफ़ां एहतिजाज कयो वियो आहे। गाज़ी ख़ान जागीरानी जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं SHO बचल काज़ी पुट राहिब खे खंबे गुम करे छॾियो आहे। गाज़ी ख़ान जागीरानी ॿुधायो त ख़दशो आहे त पुट खे जुड़तू मुक़ाबले में हाफ या फुल फ्राई कयो वेंदो। नोटिस वरितो वञे। ख़ैरपुर पुलिस सिक्योरिटी मुलाज़िम खे मुबैना तौर खंबे गुम करे छॾियो। संदसि पीरसन वालिद तरफ़ां एहतिजाज कयो वियो आहे। इरफान फुलपोटो का तफ़सील मालूम कयूं था। इरफान, आगाह कजो, ख़ैरपुर पुलिस सिक्योरिटी मुलाज़िम खे मुबैना तौर खंबे गुम करे छॾियो आहे। उन जे वारिस वधीक छा ॿुधायो? जी, ख़ैरपुर जे SSP ऑफिस भरिसां होटल ते पुलिस चढ़ाई करे चांहि पीअंदड़ सिक्योरिटी मुलाज़िम खंबिजी वियो आहे। पीरसन वालिद जी जेको आहे सो उन तरफ़ां एहतिजाज कयो वियो आहे। उनजो मुतालबो त हाफ फ्राई या फुल फ्राई जो ख़दशो आहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं A सेक्शन थाणे जी पुलिस SHO बचल काज़ी यूसुफ नारे जो जी अॻुवाणीअ में चढ़ाई करे पुट राहिब ख़ान जागीरानी खे खंबे खणी वई ऐं थाणे ते क़ैद करे थियण बजाए अणॼातल हंधि बांधी बणाए छॾियो आहे। हिन जे वालिद गाज़ी ख़ान जागीरानी जो इहो बि चवणो हो त जागीरानी बिरादरीअ जे सोराब जागीरानी, रुस्तम जागीरानी उन्हनि जे माइटनि ख़िलाफ़ ज़मीन ते कब्ज़े जा केस हलंदड़ आहिनि, जिन तां हथ खणण लाइ पुलिस मार्फत मुंहिंजे पुटनि ऐं मुंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। हिन चयो त पुलिस मुंहिंजे पुट राहिब जागीरानीअ खे हाफ फ्राई या फुल फ्राई करण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रही आहे। हिन चयो त A सेक्शन पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे बांधी बणायल मुंहिंजे पुट राहिब जागीरानी जी ज़िंदगी बची वई। जी इरफान, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।